सुर त मीर हसन आरी सर खां इहो मालूम करणु घुरंदुसि त हुबुल वतनी आहे छा, लतीफ़ उनखे कीअं पेश कयो आहे ऐं मारवी खे जेको हुन बुनियादु बनायो आहे उहो कीअं बनायो आहे, इहो सुवालु हूंदो। ऐं ॿियो मूमल राणे मां वरी मीर हसन साईं खां इहो सुवालु कबो त मूमल राणे मूमल खे मिजाज़ जा अखियुनि में अलमास, उहो मिजाज़ त आहे ई आहे, पर इंसानी आज़ादियुनि जो उते कहिड़ो तसवर आहे। हलो हलो का कतड़िए जिथे नींहं उछल नका झलन पल सभु का पसे प्रिय खे, इहो कहिड़ो, इहो त यूरोपियन समाज आहे। अॼु खां 3 सदियूं अॻु हिकिड़ो अहिड़ो मुफ़क़िर जेको इंसानी आज़ादियुनि जे इन मेराज ते पियो वठी वञे त हलो हलो का कतड़िए जिथे नींहं उछल नका झलन पल सभु का पसे प्रिय खे, त असां इन्हनि 2 सुरनि ते जेको आहे सो मीर हसन आरी सर असांजो निहायती पढ़ियो लिखियो दोस्त ऐं लतीफ़ शनास ऐं लतीफ़ जो पारखू, उन सां असीं गुफ़्तगू कंदासीं। मीर हसन साईं, या हेडफोन हणो कन में ऐं पोइ हिन खे विझो हथु। हाणे असांखे अॼु को लतीफ़ मां को करार वठरायो बाबा। लतीफ़ साईं जो ग़ुलाम रसूल साहब ईअं सम्झण में असांखे आसानी थींदी। सभ खां पहिरीं असीं इहो सम्झूं त लतीफ़ शाइर हो जी, लतीफ़ फ़क़ीर हो, लतीफ़ दुनिया जो तारिक हो जी। लतीफ़ जो क़दीम ज़माने जे किताबनि मां हिकिड़े तारीख़ी किताब जो ज़िक्र मिले थो। उन किताब जो नालो तोहफ़तुल किराम जी, ऐं उनजो जेको लेखक आहे मीर अली शेरकानी, हा, उहो थो लिखे त बिटशाह ते हिकिड़ो फ़क़ीर रहे थो जंहिंजो नालो अब्दुल लतीफ़ आहे ऐं उनजे पीउ जो नालो शाह हबीब आहे। उहो दुनिया खां तारिक आहे जी। इन खां मथे लतीफ़ जे हम असर दौर में असांखे लतीफ़ मुतलिक़ का बि ॻाल्हि पढ़ण लाइ कोन थी मिले। हीअ को बि लतीफ़ जो आशिक़, को लतीफ़ जो फ़क़ीर, को लतीफ़ सां प्यारु कंदड़ चए ऐं उनजी दिलि चाहे त आउं को किताबु खणी पढ़ां जंहिंमें लतीफ़ जे हमअसर दौर, उन जॾहिं लतीफ़ जीअरो हो उन दौर में के माण्हू लतीफ़ ते लिखियो हुजे तव्हांखे इहे सुठो मिलंदियूं ऐं बसि। हाणे इन माना में लतीफ़ तारिक त हो। लतीफ़ आउं अली शेरकानी जी इन ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां त लतीफ़ तारिक हो। लतीफ़ तर्क कई कहिड़ी दुनिया हुई, उहा दुनिया जेका ढोढ जहिड़ी दुनिया हुई, उहा दुनिया जेका किनी दुनिया हुई, उहा दुनिया जेका वॾेरनि जी दुनिया हुई, उहा दुनिया जेका इस्तिसाली क़ुवतनि जी दुनिया हुई, उहा दुनिया लतीफ़ तर्क करण जो फ़ैसिलो करे अची भिट ते वेठो। वाह। त लतीफ़ हिन माना में तारिक हो त लतीफ़ जे दौर जी दुनिया लतीफ़ खे क़बूल न हुई। लतीफ़ खे तव्हां बाग़ीचो जेको बि चओ वणेसो चओ, पर लतीफ़ ते अची वेठो उन दुनिया खे तर्क करे जेका दुनिया थोरो ॾाढे ॻाल्हायो, दोस्त जो कमेंट आयो आहे, थोरो ॾाढे ॻाल्हायो। हा, ॾाढा थो ॻाल्हायां जी। लतीफ़ उहा दुनिया तर्क करे भिट ते अची वेठो जेका दुनिया लतीफ़ जहिड़नि माण्हुनि जे रहण जे लाइ का सुठी जॻह न हूंदी आहे। तंहिं करे लतीफ़ जो ख़्वाबु हो त आउं अहिड़ी का दुनिया ठाहियां। जीअं हाफ़िज़ शिराज़ी जो हिकिड़ो शेर आहे, पलिजा साहिबु हुनजो तर्जुमो कयो त जेकर मुंहिंजो वसु हिन दुनिया ते ईअं हले जी के फितरत जो हले थो त आउं हिन दुनिया खे हीअं खणी तरी ते हीअं उबती जो हणा त हीअं छियो छियो थी वञे ऐं पोइ हिकिड़ी अहिड़ी नई दुनिया ठाहियां जंहिंमें कंहिं बि इंसान जी आरज़ू अणपूरी न हुजे, सभु तमन्ना पूरी हुजनि, अहिड़ी दुनिया। लतीफ़ उन फिक्री सरचश्मनि जो पियाक माण्हू, मद पीअंदे मूं साधन सही सुञातो। हाणे हिन जेका मद पीती हुई, ज़रूरी थोरी कि लतीफ़ खां वारा माण्हू हुआ कोन, तमामु बेमिसाल जबरे क़िस्म जा शाइर हुआ दुनिया में लतीफ़ खां अॻे। असीं त ही मिड़ई काक खे चऊं त बाबा बचो कंहिंजो सुठो अची सभिनी खां सुठो मुंहिंजो खणी आयो। लतीफ़ साईं खे असां हिकिड़ो पंहिंजे खोल में बंदि थी जॾहिं ॾिसूं था न सिंधी माण्हू, त असांजे लतीफ़ जहिड़ो थियो न को थींदो। ऐं लतीफ़ खां अॻे इहे ॻाल्हियूं हुयूं ई कोन जेके रुॻो लतीफ़ जी कयूं, ईअं न हो। लतीफ़ खां अॻे हिकिड़ा फ़िक्री सरचश्मा हुआ जिन मां लतीफ़ मद पीती ऐं मद पी पोइ अची भिट ते वेठो ऐं चई त मद पीअंदे मूं साजन सही सुञातो, सुञाणे वरितो, मद जो ढुक पी छॾियो। हाणे अचूं था इन ॻाल्हि ते त ही किसा, ही कहाणियूं, ही दास्तान जिन ते सॼो ॾींहुं असांजा मोहक़िक़ विड़ी 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 रत थी विया। शेख अयाज़ तंज़िया माना में चयो त मोहक़िक़ लफ़्ज़ लॻे थो त हुके मां निकितल, छो त उहो बड़बड़ खणी थो करे।
त ही असांजा जेके स्कॉलर वेठा आहिनि कारी वास्कोटे पायो हिते खीसे में ॻाढ़ो गुल जी सवेल मोचो था इहो हाणियो सॼो ॾींहुं लतीफ़ जे ख़िलाफ़ु कमु लतीफ़ जे ख़िलाफ़ु लतीफ़ जेतिरो इस्तेमालु थियो एतिरो दुनिया जो को शाइर शायदि एतिरो ख़िलाफ़ु पंहिंजे ख़िलाफ़ु लतीफ़ जे ख़िलाफ़ु इस्तेमालु कीअं कजे इन में असांजा स्कॉलर कमाल आहिनि उन्हनि खां केरु सिखे गुर त भई लतीफ़ जे ख़िलाफ़ु कीअं इस्तेमालु चयूं त बाबा हाणे मसइलो इहो आहे त रूहानी रम्ज़ छा थी चए त मारवी केरु हुई ज़ात ते बहस थियो कबीले ते बहस हू जेको सूमरो हो हमीर उहो हो न हो उमर हो या ॿियो केरु हो राज कंहिंजो हो उमरकोट हाणे जीअं तव्हां चओ अमर सिंह सोढो वग़ैरह उहो वीचारो हुयो ई कोन तारीख़ में अमर सिंह सोढो को हिते कोन थियो डॉक्टर साहिब सां मुतफ़िक़ आहियां त अमर सिंह नाले को ठकुर हिते कोन थियो बादशाह पर ख़ैरु हाणे इन्हनि बहसनि में लतीफ़ खे उलझाइण जी माना ख़बर अथव कहिड़ी आहे माना इहा आहे त असल में लतीफ़ जो पैगाम लिकी वञे लफ़्ज़ी आमीन हुजे लतीफ़ साईं मुर्शिद साईं साईं लतीफ़ जा ग़ुलाम आहियूं लतीफ़ जा आशिक़ आहियूं सही असीं लतीफ़ जा फ़क़ीर आहियूं पर कमु अमली तरह सॼो ॾींहुं लतीफ़ जे ख़िलाफ़ु जेको लतीफ़ चयो उहे कबो कोन लतीफ़ चयो मारवी थियो थिबो कोन लतीफ़ चयो वेठी घर घोरे मथां पिरनि जिदड़ो उहो घर छॾिबो कोन पंधु कबो कोन जदोजहद कबी कोन ॻाल्हि कबी कोन मारुनि सां बीहबो कोन ॾुखी महिल में बाक़ी साईं लतीफ़ जा ग़ुलाम आहियूं थी लतीफ़ जो हुकुम ऐं अमली तरह सॼो लतीफ़ जे ख़िलाफ़ु हुजिबो माण्हुनि हुननि सां वेला माण्हू सवेल ग़ुलाम रसूल मूंखे हिकिड़े स्कॉलर जी ॻाल्हि ॿुधाई उहो ज़ियालक सां मिले वठो ऐं उहो लतीफ़ जो वॾो स्कॉलर उन लतीफ़ ते जहिड़ो कमु कयो सही रिसालो लिखियो ई तरतीब ॾिनो ई हाणे ॻाल्हि खोल न सो अर्ज़ मुंहिंजे करण जो मतिलबु इहो आहे त लतीफ़ ही किसा कहाणियूं जिन में हिन खे फासायो वियो आहे इहो हुनजो मसइलो ई कोन्हे चए थो त सामी खामी पिरियल कुसी थिया कबाब न को ॾिसनि ॾोह खे न को कनि सवाब ओतीन अरते गाॾूं मझा अखियुनि आब संदो ज़ात जवाब तूं कहिड़ो पुछी तिन खे हाणे उन्हनि मुड़ुसनि खां तूं ज़ातियूं पुछंदे कबीला पुछंदे मारवी केरु हुई पोइ मूं महिल कीअं हो किसो आउं चवण ई थो चाहियां जे मसइले में जी त लतीफ़ हिकिड़ो शाइर हो ऐं दुनिया जा समूरा बेमिसाल शाइर तमसीलूं खणी ईंदा आहिनि रूमी किताब पढ़ो रूमी में सॼियूं तमसीलूं आहिनि किसा आहिनि कहाणियूं आहिनि शेक्सपियर खे खणो शेक्सपियर खे ड्रामनि खां वेठो इम्तियाज़ लिटरेचर जो माण्हू आहे अंग्रेज़ी लिटरेचर जो इम्तियाज़ शेक्सपियर खे जे तव्हां हुनखां अलॻि करे छॾियो कहाणियुनि खां त पोइ बचंदो छा कुझु कोन बचंदो तंहिं करे हर दुनिया जे वॾे शाइर हिकिड़ा अफ़सानवी किरदार पंहिंजे ख़्याल मुताबिक़ घड़े तख़लीक़ करे घड़े बि न तख़लीक़ करे उन जे ज़रिए ॻाल्हाइणु चाहियो वञे वाह त लतीफ़ मारवी केरु हुई किथे जी हुई इहो सुवाल बि हूंदो ज़रूरु तारीख़ जा वञी शागिर्दनि खे उपटार कनि तहक़ीक़ कनि शयूं कनि पर बुनियादी सुवाल इहो न आहे बुनियादी सुवाल इहो आहे त लतीफ़ मारवी जे किरदार जे वातां जेका ॻाल्हि कराइणु चाहे थो उहा आहे कहिड़ी जी मिसाल जे तौर ते मारवी जी वाखाण जा तालिब खे डॉक्टर साहिब खे तव्हांखे सभु दोस्त वेठा आहिनि मेहदी वेठो आहे महमद वेठो आहे डॉक्टर साहिबु वेठो आहे सभु अली मुराद वेठो आहे सभिनी खे ख़बर आहे त तारीफ़ त केॾी थो करे पखे मज पदमड़ी जीअं ॾे वराको विज जहिड़ी सूरत सिज तहिड़ी मूरत मारवी चए थो त हेड़ी माई आहे बिल्कुलु पर वरी जॾहिं हुनजी कैफ़ियत तब्दील थी थिए तॾहिं चए थो त हीउ मुंहुं ॾेई बन वे खाए न मरी जाता मली रजायूं तोसे संग न कनि पोइ मजा तन तूं कीअं सराए मारवी ऐं पोइ वरी मारवी कीअं थी जवाबु ॾे चए थी त मूं से मारू अड़ियूं चए थो त तो सां कावड़ियूं वेठियूं आहिनि तो सां तूं सदाई उन्हनि मां कीअं थी सही तुंहिंजे अफ़ाल हींअर जहिड़ा पाण माण्हुनि जा न सॼो ॾींहुं लफ़्ज़ी आमीन हूंदी माण्हुनि सां गॾु आहियूं अदा इनकलाबी आहियूं रोशन ख़्याल आहियूं तरक़ी पसंदि आहियूं अमल सॼो ॾींहुं हुनजे ख़िलाफ़ु हूंदा लतीफ़ साईं जॾहिं मारवी खे चए थो त हीउ मुंहुं ॾेई बन तूं वे खाए न मरी त मारवी चए थी त कहिड़ी रीत रुसंदी मूं सां मारू मूं सां मारू रुसंदियूं पर रीत कहिड़ी सही सबबु कहिड़ो मूं से मारू अड़ियूं
कहिड़ी रीत रुसंदियूं चगुन में चीड़ पियो पयूं रत जयूं हू जे हित हुयूं त सील पवे ना सुध जी अल्लाह अल्लाह हिन क़ैद में हुजनि हिन बंद में हुजनि हिन मुसीबत में हुजनि हिन ग़ुलामी में हुजनि हिन जबर इस्तबदाद में हुजनि अहिड़ा ई असां वारा हुकुमरान हिन खां कई रतियूं वधीक साल में लोफर हुकुमरान उहे हुआ जेके ईअं परायूं नियाणियूं खणी तालुक अलाह साईं जो कोन्हे हू त उमिरि बंदि कबियूं न कंहिंजूं नियाणियूं हे त नियाणियूं खणी ईंदा सो ख़ैर बहरहाल हुकुमराननि जो इहो हिकिड़ो तबिको आहे हिकिड़ो हुकुमराननि जो पंहिंजो हिकिड़ो कबीलो आहे अञा ताईं वेठा आहिनि दरवेश हलनि पिया ज़माने में त हीअ जेको मारवी जो सुर आहे इन में लतीफ़ जेको डायलॉग थो करे जी लतीफ़ जेको बहस थो करे लतीफ़ बेमिसाल इन करे न हो जो लतीफ़ रुगो शाइर हो बैत भला चई साईं हुन लिखिया आहिनि कयो फलाणे गंज ठही वियो लतीफ़ इन करे अहम न हो दर्द जा शाइर लतीफ़ खां सवाइ ॿिया बि हुआ विछोड़े जा शाइर ॿिया बि हुआ सूंहं जा सना ख़्वान ॿिया शाइर बि हुआ पर लतीफ़ उबतड़ ॻाल्हि थो करे सफ़ लतीफ़ जे दौर ताईं त ठहियो पर अॼोके ॾींहं ताईं लतीफ़ जे उबतड़ाई वारे नुक़्ते नज़र तहत कंहिं बि शाइर अहिड़ियूं ॻाल्हियूं न कयूं त रूए ज़मीन जे कंहिं बि शाइर जहिड़ो लतीफ़ वाह 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 असां ॿुधो असां पढ़ियो लतीफ़ खां अॻु जे शाइरनि में त बाबा मिसकीन वेचारो मिसकीन सां अदा मज़लूम खे न मारियो अदा मज़लूम वेचारो मिसकीन आहे हुनखे मारियो न हमदर्दी करियो माना मिसकीन सां जेको माण्हू हमदर्दी करे उहो सुठो पर लतीफ़ चए थो उहो सुठो न आहे पोइ सुठो केरु आहे चए थो सुठो इहो आहे उहो आहे जेको मज़लूम जे मौजूदगी ते फ़ख़ुरु करे ग़ुलामनि सां मुहबत करे ग़ुलामनि जो तरफ़दार थिए पेर खोड़े बीहे जीअं मिसाल जे तौर ते मारू पाण अमीर मली रोन मर्ग वाह वाह मारू त मुंहिंजा आहिनि अमीर उन्हनि खे ग़रीब मिसकीन वेचारा चए केरु मारू पाण अमीर मली रोन मरकड़ूं असीं तिता आहियूं जिते खोंबो न आहे खोंबो माना क़ीमती बेस ज़र्क बर्क लिबास गुलाम रसूल जी ज़र्क बर्क लिबास खोंबा पांधड़ा इहे सही रट साहब लतीफ़ तो चए त इहे त हीच आहिनि इहे कुझु न आहे असीं तिता आहियूं जिते खोंबो न आहे वञूं कंहिं विया तापुड़ मथनि लोहियूं अल्लाह अल्लाह असीं जॾहिं वियान में वेंदा आहियूं तॾहिं बि लोही वठींदा आहियूं सोन बराबरि सगड़ा मूंखे ॿाहुनि ॿधाऊं हाणे सोन रवाजी दुनिया में सोन महांगो या सॻो महांगो वाह सोन महांगो सोन जी क़ीमत बि अदा देरि त कोन थी थिए न न न न सोन जी ॿी क़ीमत क़ीमती शइ सभ खां वधीक सोन लतीफ़ चए थो त न सोन बराबरि सगड़ा मूंखे ॿाहुनि ॿधाऊं उमिरि जो आऊं पट कीअं पहिरियां सुमरा अल्लाह अल्लाह इहे शयूं हीच करणु तख़लीक़ जो कमाल इहो आहे हिकिड़े फ़नकार जो कमाल इहो आहे हिकिड़े शाइर जो कमाल इहो आहे जो जंहिं शइ खे नापसंदि थो करे हुनखे तहस नहस करे छॾे माण्हुनि जे ज़हननि में उनजी वुक़त ऐं उनजी अहमियत खे किराए छॾे उनखे टके जो करे छॾे उनखे धूड़ करे छॾे उहो लतीफ़ इहो केरु आहे लतीफ़ उहो कयो लतीफ़ ग़ुलामी जी हालत में मारवी आहे त हुन सां मुहबत थो करे पर मारवी लतीफ़ हिकिड़ो सही ॿी हिते हिकिड़ी पॉइंट आहे लतीफ़ शनासी जे हवाले सां त लतीफ़ जूं सूरमियूं सभु लोचीन थियूं जदोजहद कनि थियूं भॼ डुक कनि थियूं वावेला कनि थियूं ऐं हुन जा सूरमा सभई बुंड थिया बीठा आहिनि हराम जे चुरनि हिकिड़े कमाल जी ॻाल्हि केर नथा खणनि मीर सर कमाल जी ॻाल्हि आहे हिकिड़ो कमेंट आयो आहे ॻाल्हि खे रोकजांइ मंज़ूर चांडीअ मारफाणी कयो आहे कमेंट चए थो वाह कमाल जी कचहरी कंहिं महिल ॿाहुनि जा वारो बा थी था वञनि त कॾहिं अखियूं भरिजी थियूं अचनि कॾहिं बेध्याननि में वाह वाह निकिरी थी वञे जी कंटिन्यू मूं ते ॻाल्हि कयो त लतीफ़ जो सुर हाणे ॾिसो त ससु ई वेचारी डूंगर बि डोरे पई भॼे बि पई डुके बि पई मुसीबतूं बि सहे पई उञ बि सहे पई पुनू जो ख़ैरु पुनू त किथे साकिन किरदारु आहे पुनू मुतरिक किरदारु न आहे लीला ॾिसो ॿाॾाए पई गीसियूं पई करे जान छॾ सर्च मूंसे चने सर माठ थियो गोरो गॾे त रखी वेठो आराम जो कुझु अहिड़े नमूने सां राणू मुछूं वटियो सोयरो विझो वेठो हू माई वेचारी डुके डोड़े भॼे हेॾां हेठि मथे ॿियो थियो ख़ैरु राणे जो ख़ैरु
लतीफ़ जा सभु किरदार ईअं आहिनि। ओ कहिड़ो साईं पंहिंजो सोणी जो जेको मेहार हाणे मेहार जे ॾिसो त उते खीर ॿीर पीओ मेयूं चारियो वेठो आहे ख़ुदा जो बंदि। हाणे तूं थोरो अॻियां वधि माई थी मरे ॿुॾे थी हराम जे उहो पुछे उहो उते सुख थियो वेठो। हा साईं हा ॿुधण खां पोइ लतीफ़ साईं चए त घिड़ी घड़ो हथु करे साईं ॿियो सुर बि भले अचे। हा भले भले साईं हा घिड़ी घड़ो हथु करे अलाही त्वार जंग जरके वात में सिसीअ खे सीसार चूड़ा बीड़ा चिक में लुड़स वार लखे चोटियस लोहणियूं लोहणियूं थेलियूं थरनऊं धार धार मिड़िया मछ हज़ार भाङा थींदे सोणी। हाणे भाङा जॾहिं थी वई तॾहिं हुतां वेठो करे त मुंद मुई घड़ो भॻो मुंद मुई वसीला विया त्यां पोइ सोणे सॾ मेहार जा। हाणे कहिड़े कम जा उहे सॾ मेहार साहिब जा। ऐं पोइ वरी उते अचे थो सो कां झले थो कंदी झलियो कां आशिक़ बो आऊं करे लहे नथो ऐं आऊं विझां हथड़ा ऐं पुड़ विझो ॼार घोरियूं कारूं बार मान मिलू खे सॼणो हराम जे हिकिड़ो पेर पाणी में रखे ॿाहिरि बीठो ख़बरूं करे पिटूं पारां था ॾे पियो पिटूं पारां था वेठो ॾे त अदा हीउ जेको सो की पंहिंजो दरिया तो ते तव्हां ॾींदुसि क़याम जे वग़ैरह वग़ैरह ॿियो थियो ख़ैरु। त इहे सभई किरदार लतीफ़ जा जेके मर्द सूरमा आहिनि से इहे पाण वारा सिंधी रवाजी माण्हू हुआ ऐं हू मायूं जेके हुयूं उन जे ज़रिए लतीफ़ दुनिया खे बदिलाइण जी ॻाल्हि थो करे। उहा मायुनि जे ज़बानी थो करे ऐं मायूं अहिड़ियूं हुयूं न हुयूं इहो को बुनियादी सुवालु न आहे पर बुनियादी सुवालु इहो त लतीफ़ जो आइडिया बीइंग ए पोइट इहो हो त मायूं अहिड़ियूं हुजणु खपनि। छो त लतीफ़ ग़ैर मामूली किरदारनि ग़ैर मामूली शयुनि ग़ैर मामूली ॻाल्हियुनि ग़ैर मामूली नज़रियनि फ़िक्रनि ऐं लकान जो आशिक़ु। मामूली शयूं उनखे वणंदियूं ई कोन ठुप न वणंदियूं। कंहिं शाइर चयो त पंहिंजो जेकी ॾिनुई जग खे सो असांखे न ॾे सो सबोई ने जूठो जो जान। लतीफ़ खे रिवायती शइ उफट न वणे आख़िर ताईं तंहिं करे मारवी में मारवी जो हिकिड़ो कैरेक्टर आहे मारवी हिकिड़ो किरदारु आहे मारवी हिकिड़ो किस्सो आहे लतीफ़ जी तख़लीक़ आहे ऐं लतीफ़ उन तख़लीक़ जे वाता ऐं अमली तरह बि ऐं उनजी इस्तक़ामत खे जीअं दाख़िली तरह बि बयानु थो करे उन मां ॿ ॻाल्हियूं वाज़े थियनि थियूं। हिकिड़ो त माण्हू ॾुखी खां ॾुखी हालत में बि ख़तरनाक खां ख़तरनाक हालत में बि माण्हू मुड़ुस जो पुटु थियो बीठो हुजे डे न टुटे न माण्हू। तशदद जा केतिरा तरीक़ा इस्तेमालु थिया। असांखे चवंदा आहिनि पढ़ंदा आहियूं किताबनि में त बाबा जुलिस फोचक असांजो इनकलाबी हो उन हेतिरियूं सख़्तियूं सठियूं लीला ख़ालिद हेतिरियूं सख़्तियूं सठियूं अशरफ दाकानी हेतिरियूं सख़्तियूं सठियूं सभु शयूं मञूं था उन्हनि वाक़ई बेमिसाल कुर्बानियूं ॾिनियूं पर हिते हालत कहिड़ी आहे त जे लूण लिङे लाइए चीरे चीरे चम मूं कुर अॻे न कयो अहिड़ो असांजे कुटुंब ई अहिड़ो कमु कोन कयो मुंहिंजे कुर पूरे कोन कयो ऐं की करियां जे लूण लिङे लाइए चीरे चीरे चम मूं कुर अॻे न कयो अहिड़ो को जो कमु जा जा दावा दम तांता प्रीत पवार। वाह साईं वाह इहा अडोलता आहे साईं इमरान लतीफ़ रिंद अवां जे लाइ न्यापो मोकिलियो आहे त ईअं लॻे थो ॼण भिटाई जो रूह साईं जिन में लही आयो हुजे असांखे पाण सां गॾु सम्झो। ॿिए हिकिड़े दोस्त तारिक हयात लाशारी चयो आहे साईं भिटाई साईं जे सूरमनि खे रूहानी उपटार कयो सूरमनि जी रूहानी उपटार कयो ॿियो त मर्द सूरमनि ते ठठोल न करियो। साईं मुंहिंजा साईं आहिनि मर्द सूरमनि ते ठठोल जी ॻाल्हि ई कोन्हे मर्द सूरमा जहिड़ा हुआ तहिड़ा लतीफ़ पाण थो चए ऐं उन्हनि खे कुझु कोन थो चए। लतीफ़ साईं पाण उमिरि ऐं ओचितो वॾे दाब दड़के मारू वयल हुआ माल ते कोन हुयो को तड़ ते न त सिसी तुंहिंजी सूमरा हूंद लामुन में लड़के तो ते एॾो कहर कड़के तो बेड़ो इहो बंदि कयो। चथर मामूली ॻाल्हि ही जेके माण्हू हुआ इहे चथर खां चढ़ियल हुआ इन्हनि सां वर्ता ख़ुदि लतीफ़ कीअं थो करे। डॉक्टर साहिबु ॻाल्हि कई सवेल मूंखां अॻे त इन्हनि सूरमनि सां घणो करे कुझु खे छॾे बाक़ियुनि सां लतीफ़ जेको वर्ताव करे थो लतीफ़ जेका रविश इख़्तियार करे थो लतीफ़ जेका पंहिंजे ख़्याल जे इज़हार में जेका सख़्ती अपनाए थो सा फितरी आहे नेचुरल आहे।
तंहिं करे आउं सम्झां थो त असांखे जेकॾहिं लतीफ़ ते ॻाल्हाइणो आहे त कड़ियूं गोरियूं खाइणियूं पवंदियूं, त लतीफ़ खे सम्झणु ॾुखियो आहे। छो त लतीफ़ जे ख़िलाफ़ लतीफ़ खे घणो इस्तेमालु कयो वियो आहे सदियुनि ताईं। उन करे मीर हसन साईं इहो डॉक्टर अब्दुल गफ़ार जूणे जो बि हिकिड़ो कमेंट आयो, अला ख़ूबसूरत अभ्यास लतीफ़ शनासी जो मीर हसन मौजज़ाती तज़िया निगार जियो सभु जा सभु। लतीफ़ साईं खे माना इस्तेमालु कीअं कयो वियो आहे इन ते थोरो ॻाल्हायो। अचां थो आउं चवणु ई थो चाहियां त हिते जेको ज़ुल्म इस्तबदाद जो मारवी जे सुर मां जेके मूं चयो त अनसर साम्हूं अचनि था, जेके माण्हू खे उत्साहनि था, इंस्पायर कनि था पूरी सोसाइटी खे, उहे हिकिड़ो इहो त तव्हां सां केतिरियूं बि वेदनूं थियनि, तव्हांखे गतरा कयो वञे, तव्हांखे मारियो कुटियो वञे, तव्हांखे दॿायो वञे, तव्हांखे धमकायो वञे, पर तव्हां जेकॾहिं पंहिंजे उसूल ते पेर खोड़े बीहो था त पोइ लतीफ़ जे सुर मारवी जा सचा पचा पैरोकार तव्हां आहियो। जे लूणु लिङे लाए चीरे चीरे चम या हू कीअं त अची उमरकोट में कंदुसि कान कुरीत, पखनि जी पिरी तां माड़ी मूर न मटिया, ईअं मुड़ुस थी बीहण। लतीफ़ जो पैगाम जो मतिलबु इहो आहे त आउं हिकिड़े अहिड़े किरदार जे ज़रिए माण्हुनि खे सम्झायां त मारवी जो रूह तव्हां खां तक़ाज़ा कहिड़ी थो करे। मारवी जो रूह अॼोकी सिंध जा माण्हू जेके लतीफ़ सां इश्क जा दावेदार आहिनि, आउं चवणु थो चाहियां त उहो मारवी जो रूह उन्हनि खां तक़ाज़ा कहिड़ी थो करे, घुर कहिड़ी थो करे। सही उहा घुर इहा थो करे त जेकॾहिं आउं हिते वाजाए मरी वञा, मरण सही आख़िरी ॻाल्हि थी, मरण थियो ज़िंदगी जो अंत थी वञे, मुंहिंजो आउं हिते क़ैद में मरी वञा, त बि मूंखे तुंहिंजे क़ैद जी क़बर क़बूल न आहे, मूंखे हुते पुॼाए हुया ई जियासीं भले मड़ भले पोइ आउं जी पवंदुसि जेकॾहिं आउं पंहिंजे मारुनि में हूंदुसि। पर जेकॾहिं मारुनि जो रवैयो अडंगो आहे त पोइ चए थी त मारुनि मोच मुयास न त माड़ियुनि मारे मारुनि जा रवैया था मारनि। बाबा चयो त वक़्तु वारनि जा वार साहिबा पर दोस्तनि जो सुलूक पंहिंजनि जो रवैयो थो मारे, उमिरि जा क़ैद कोन था मारवी खे मारनि। चए थी त आउं उते ख़ैर हो हुनजो मुक़ाबिलो करे आयुसि, जेकॾहिं मूंसां पंहिंजा ईअं था हलनि त मारुनि मौज मुयास न त माड़ियुनि मारिस कीअं। हिकिड़ो इहो लतीफ़ पैगाम माना अॼोकियूं हालतूं हुयूं लतीफ़ जे दौर में बि छा हिन खां वधीक बदतर कीअं ॻाल्हि वॾी में पइजी वॾी टेक थी भले टेक थी लतीफ़ जो दौर मिठी ग़ुलामी जो दौर हो, मिठी ग़ुलामी जो दौर हो। ऐं लतीफ़ में ही जेके कलोड़ा वेठा हुआ न ज़ुल्म मंज़र, इहे वरी मुग़लनि जा हुआ ग़ुलाम, ऐं सिंध वरी उन्हनि जा ग़ुलाम हुई। ऐं अॼु बि सूरत सेम आहे तक़रीबन, पर उन में हिकिड़ो फ़र्क़ु आहे, हींअर जेका मीडिया आहे न इहा तॾहिं हुई कोन। इज़हार राय जूं आज़ादियूं ही जेके पंहिंजो आलमी पधरनामा आहिनि, इंसानी हक़नि जे कानूननि जा मामला, ही अली मुरादारियूं टीवियूं ॿियूं इहे न हुयूं। तंहिं करे उहे बादशाह, ॿियो त वरी उहे बादशाह हिन ही जेको वेठा आहिनि न हींअर ख़ानबान, इन्हनि खां वियल आहे चटो आहे। ही जेके हींअर वेठा आहिनि इन्हनि खां ॿियनि ते वधीक क़ाबिल माण्हू आहे होशियार। तंहिं करे उन्हनि जे ज़ुल्म ऐं इस्तबदाद जी कहाणी लतीफ़ ख़ुदि सां जेको थियो पढ़ो न तव्हां, ॿियो कुझु न, मीर सांगी जो किताबु पढ़ो लतीफ़ी, हाणे ताज़ो वरी कल्चर डिपार्टमेंट उठ खे छापियो बि आहे त ख़बर पइजी वेंदी त लतीफ़ कहिड़नि हालतुनि में। लतीफ़ वीतो भिट तां लही हेठि वापसि ईंदो त 10 ॼणा थींदा वटि। त अहिड़े किरदार खे उन ज़माने जा हुकुमरान कीअं बर्दाश्त कनि। ॿी ॻाल्हि उन ख़ासि रही आहे त लतीफ़ मामूली माण्हू न हो, तमामु अहम बुनियादी नोयत जो हिकिड़ो क़ाबिल ज़िक्र माण्हू हो हूंदो रहियो। अदरवाइज़ हींअर आउं हिते ॻाल्हायां वेठो, इमरान ख़ान मूंखे थोरी कजी बंदूक खणंदो या मूंसां मारे मूंखे कुटींदो, पुलिस कराए त ॿी ॻाल्हि आहे, पर हू पाण त कोन कंदो न। नूर मोहम्मद कलोड़े डायरेक्ट लतीफ़ ते 2 अटैक कया हुते तारीख़ जो, बिल्कुलु ज़र ॾिनई घोड़ी ते चाढ़ी। यानी वक़्त जो बादशाह जे फ़क़ीर खां वेठो डिॼे, उहो फ़क़ीर छा हूंदो, अंदाज़ो करियो त लतीफ़ कहिड़े पाए जो माण्हू हो। उन ज़माने जो शहनशाह नूर मोहम्मद कलोड़ो हिकिड़े भिट ते वेठल फ़क़ीर खां वेठो डिॼे सॼो ॾींहुं। छा हुयो
लतीफ़ में अहिड़ो लतीफ़ में बसि हिकिड़ी लतीफ़ आर्ट, लतीफ़ सरापा फन ऐं लतीफ़ अयाज़ जे लफ़्ज़नि में ईअं आउं चवां त मूं डात अनोखी आंदी आहे तंद विड़े तलवारनि सां। ही उहा हिन वटि ॿियो कुझु न हो, हिन वटि उहा तंद हुई जंहिंजे अॻियां बादशाहनि जा बुर्ज लुॾंदा हुआ, उहे हेणा हुआ, कमज़ोर हुआ। आर्ट सभ खां वधीक ताक़तवर माण्हू आहे। वरी पलीजे साहिब खे कोट कंदुसि जे चयो त वन यूनिट जे ख़िलाफ़ु रुॻो असांजूं तक़रीरूं कोन विढ़ियूं, रुॻो असांजा मुज़ाहिरा जलसा कोन विढ़िया, पर असांजा अफ़साना बि विढ़िया, असांजा नावल बि विढ़िया, असांजी शाइरी बि विढ़ी, असांजो राग बि विढ़ियो, असांजा नाटक बि विढ़िया, असांजा थिएटर बि विढ़िया, तॾहिं वन यूनिट। सुवालु आयो अथव हिकिड़ो हमरा खे इन शइ ते असांजे तारिक हयात लाशारी खे पंहिंजो एतिराज़ु आहे, हुनजो इख़्तिलाफ़ु आहे, हक़ आहे हुनखे, चए थो हा सो हा चए थो आव राणा राहत धाज धरतीअ जा धणी, सिकनि थियूं सुहागणियूं सोढा तुंहिंजे सथ, मूं तां लाहिम हथ कामिल धणी काक जा। हिन बैत में साईं राणे लाइ कहिड़े अंदाज़ में पियो ॻाल्हाए, सुवाल थो करे। राणे जे लाइ ॻाल्हाए लतीफ़ पियो मूमल जी ज़बानी पियो ॻाल्हाए, ॻाल्हाए पियो लतीफ़ कंहिंजी ज़बानी, मूमल जी ज़बानी। ऐं मूमल केरु आहे? मूमल सूरमी आहे। ॻाल्हाए पई सूरमी, सूरमो साहब कोन पियो ॻाल्हाए। अच्छा 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 सोढो साहब मुंहुं में मुंग पियल अथसि, बाक़ी माई त इन खां सुहिणा बेत ॿिया पिया आहिनि। उहे चया अथसि त पंहिंजो कतन कर मोड़िया कहिड़ू बाटे राणू राति न आयो, वेल टरी वेई मूंसां खाए रातड़ी जा पिरिन वे पे, मूंखे ॾऊं ॾेई वञे ढोलियो डट करार थियो। रुगो ॻाल्हाए माई न, भला मूमल राणे में भिटाई साईं असुल में पैगाम कहिड़ो ॾिनो आहे? ॻाल्हायो त सभिनी सूरमिन आहे, ऐं इहो बि सुवालु ईंदो थो रहे त बाबा सूरमियूं सतई सूरमियूं नान मुस्लमान, ॼाम जसोतण खां वठी लाखे फुलाणी ताईं ऐं सखी सपड़ खां वठी इहे सभु नान मुस्लिम किरदार आहिनि। तक़रीबन 95% जेको कलाम आहे लतीफ़ साईं जो उहो नान मुस्लिम किरदारनि ते जेको आहे सो मबनी आहे। ऐं असीं चऊं था त बाबा हू पंहिंजो सूफ़ी हुयो, जेको मज़हबी सूफ़ी थींदा आहिनि उहो सूफ़ी हुयो। हाणे तव्हांजो सुवालु इहो आहे त मूमल राणे में लतीफ़ पैगाम कहिड़ो थो ॾिए? जी लतीफ़ समूरी शाइरी जे ज़रिए औरत जा निहायती जेके नफ़ीस तरीन एहसास आहिनि जी, उन्हनि खे पंहिंजी पूरी फनकाराणी शिदत सां ॿुधंदड़ जे समायतनि ताईं पहुचाइणु चाहे थो। वाह। मूमल जो सॼो सुर सूं आहे, सॼो सुर हुसन आहे, पर साॻे वक़्त में मूमल जो सॼो सुर विछोड़ो बि आहे, मूमल जो सॼो सुर लुड़क बि आहे। डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ लगारी चयो आहे आसमान जो रंग त ॾिसो। वाह वाह, आसमान जो रंग ॾिसे पियो पोयां, आसमान चए थो आसमान जो रंग त ॾिसो। मंज़र आहिनि। हा, कपर मंझि कपार, ककर मंझि कपार जुड़। अच्छा, हाणे जर ॻाल्हि तूं मूंखे असुलु हुन ते सवाल जो जवाबु ॾियां थो पोइ। सो औरत जो जेको नफ़ीस तरीन एहसासु आहे, लतीफ़ मुंहिंजे ख़्याल में 3 सुरनि में उहो मुंतक़िल करणु चाहियो आहे मर्दनि जे समायतनि ताईं त मर्द जी दिलि भॼे, मणियूं मुंद हथां पेतीअ ते पुरज़ा थियो, सॼो तां सैयद चए लए लख सवा भॻे पुॼाणा पदमाई परे थियो। हाणे उहो मणियूं भॼे की भॼण वारी केरु आहे? मूमल थी सघे थी। खंभात में तव्हां ॾिसंदो त उहे ई साॻिया औरत जा निहायती नफ़ीस तरीन एहसास आहिनि जेके लतीफ़ मुंतक़िल करणु थो चाहे पंहिंजे पढ़ंदड़नि ऐं ॿुधंदड़नि ताईं। ऐं टियों सुर आहे सामूंडी। सामूंडी तबाही ॻाल्हि खे हिते हिनखे छॾियूं था। ऐं पंहिंजो मारवी जो जेको तव्हां चयो त मारवी में 2 मैसेज आहिनि वॾा। हिकिड़ो त तव्हां ॾुखियनि तरीन हालतुनि में मुड़ुस थी बीहो, वाह वाह, सिलप न थियो, पंहिंजे उसूलनि ते कॉम्प्रोमाइज़ न करियो, ऐं ग़ुलामी खे गार सम्झो, ग़ुलामी खे क़बूल न करियो। वाह। शिकस्त खाइण ज़िलत न आहे, पर शिकस्त खे क़बूल करणु ज़िलत आहे। वाह वाह। तव्हां शिकस्त खाई वञो, ख़ैर जी ॻाल्हि आहे। पाण जॻह सभिनी में शिकस्त खाधी न, पंहिंजो अलादीन खलजी पाण खे मारे वियो, अरगून आया, ॿिया आया, अंग्रेज़ आयो, 43 में पाण हेठां पिया हुआसीं। पर ॻाल्हि इहा रही त असां उन्हनि शिकस्तनि खे क़बूल न कयो। असीं वरी उथी बीठासीं, वरी विढ़ियासीं, वरी जदोजहदूं कयूं, वरी लतीफ़ जो पैगाम इहो त बीहो मारवी में। ऐं हुनजो जेको आहे मूमल जो,
त ही 3 सुर लतीफ़ जा जिन में लतीफ़ पंहिंजे औरतनि एहसासनि खे मुंतक़िल करणु थो चाहे, छाकाणि त माण्हू जे अंदरि में जेकॾहिं हुस्न न आहे, माण्हू जे अंदरि में जेकॾहिं रोमांस न आहे, माण्हू जे अंदरि में जेकॾहिं विछोड़े जो दर्द न आहे त उहो माण्हू ढिघे पंध में टुटी पवंदो, साह ई टुटी पवंदो। भला मूमल में इहा कहिड़ी ॻाल्हि आहे, या कहिड़ो काक आहे जंहिंते निंगरियूं पियूं नचनि ऐं पंहिंजो गजमेल गुजर खे गजमेल जूं तारुनि में तबरूं हणे हाकमनि खे ज़ोर भरियूं ज़बरूं काक कंदीअ कबरूं पसो परॾेनि जूं। सही ॻाल्हि, माना इहो कहिड़ो काक आहे, लतीफ़ कहिड़ो काक ठाहियो आहे मीर हसन साईं? सवेल में उथंदे ई हिकिड़ी ॻाल्हि कई त लतीफ़ हिकिड़ी नई दुनिया जो मुतलाशी शाइर, वाह, हुनखे ही ढूंढ जहिड़ी दुनिया वणी कोन थी। हुन चयो त दुनिया अहिड़ी हुजे जंहिंमें मूमल हुजे, दुनिया अहिड़ी हुजे जंहिंमें सूमल हुजे, दुनिया अहिड़ी हुजे जंहिंमें नातर हुजे, जंहिंमें मोहबत हुजे, जंहिंमें आज़ादी हुजे। ऐं ॿी ॻाल्हि त औरत उन ज़माने में, मूमल जे ज़माने ताईं जी औरत, सिंधी औरत ख़ासि तरह सिंधी मुआशरे में, उहा त वेचारी ज़ुल्म जे घाणे में, ज़ुल्म जे झंड में पीसजंदड़ कड़नि खां बि वियल हुई। उनखे लतीफ़ खणी आसमान ते बीहारे छॾियो त मायूं हीअं बि थींदियूं आहिनि या थियणु खपनि, किरदार मुंहिंजा हीअ आहिनि, मायूं हीअं आज़ादु हुजणु खपनि, मायूं हीअं इश्क कनि, मायूं हीअं पंहिंजे उसूलनि ते पंध बि कनि, ऐं मायूं पंहिंजे उसूलनि ते बीठे बीठे हीअं मरी बि वञनि, चिखिया चढ़ी वञनि। पर जे डॉक्टर चयो त मुड़े न, ॿी ॻाल्हि फेरे न। जी हींअर असांजे हिकिड़े हुकुमरान चयो त तूं हीअ फलाणी वठो ॻाल्हि करी, जी इहो अॻे तो हीअ कई, चई इहो कहिड़ो ॻाल्हि कईसीं मिड़ई फिरी वियासीं ख़ैर। सो ईअं न हुजे माण्हू त अलामत मतिलबु कहिड़ी हुई औरत खे एॾो लतीफ़ साईं प्रोजेक्ट कयो आहे पंहिंजे कलाम में, ऐं हुस्न त आहे ई आहे, जमालियात लतीफ़ साईं जे कलाम में अंत दर्जे जी आहे, पर औरत जे किरदार खे एॾो घणो खणण जो सबबु किथे समाजी ऐं इनकलाबी तब्दीली जो मुहरिक त कोन्हे हुन जे पोयां? असलो इनकलाबी तब्दीली या समाजी तब्दीली खां घणो अॻिते आहे। हा, मिसाल जे तौर ते जेको मर्द डोमिनेट रहियो आहे समूरे इर्तिकाई सफ़र में, लतीफ़ उनखां माई खे या औरत खे उनखां मथे ॾेखारणु थो चाहे। वाह, जदोजहद में, हुस्न में, हुबुल वतनी में, पंहिंजो दरिया तरण में, वफ़ादारी में, साबित क़दमी में मथे ॾेखारणु थो चाहे। मिसाल हिकिड़ी सिट आउं तोखे ॿुधायां थो त सोणी लॻियो सो मर्द जे मात ससुई लंघियो सो मर्द जे मात कया। उहो डूंगर जेको हिकिड़ी माई लंघे वई, पर माई लंघे कहिड़ी थी इहा ख़बर अथव? ॻरियूं मायूं कोन थियूं लंघनि, ॻरियूं मायूं, मोतबर मायूं, तमामु हिकिड़ियूं वज़नदार मायूं, इल्म सां आरास्ता मायूं, ऐं चइजे खणी अञा त मायूं उहे जेके समाज में हिकिड़े वॾे स्टेटस, सोशल स्टेटस जूं मालिकियाणियूं, उहे लंघनि ई कोन थियूं। लंघनि कहिड़ियूं थियूं? चए थो त ससुई लंघियो सो मर्द जे मात कया, पर हिते हू ॿी ॻाल्हि थो करे त होरिन हाड़ो लंघियो। होरियूं माना हलकड़ियूं, पाण जहिड़ियूं फ़क़ीराणियूं जिन वटि कुझु कोन्हे। होरिन हाड़ो लंघियो, गोरियूं पासे ॻोठ, उहे उते वेठियूं आहिनि। गुलाम रसूल साईं जी जी, गोरियूं जेके आहिनि, वज़न वारियूं जेके आहिनि, मोतबर आहिनि, मिल्कियतनि ऐं जाइदादनि वारियूं आहिनि, उहे वेठियूं आहिनि ॻोठ में। हाड़ो लंघियो पर उहो होरिन लंघियो, होरिन हाड़ो लंघियो, गोरियूं पासे ॻोठ, केच तिनी खे कोठ, कीन जिन जी कच्छ में। हा, त लतीफ़, ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त लतीफ़ जेका तव्हां ॻाल्हि कई त भई हीअ जेकॾहिं माई आहे ससुई, हेॾी जदोजहद करे थी, हेॾो करे थी। असां वटि गुलाम रसूल ख़बर थो छा आहे, मूं ॿ अखर ॻाल्हाया, ॿ अखर पंहिंजे के पॉलिटिकल सफ़र में आऊं हलियुसि, माण्हुनि जे पासे थी बीठुसि, पंहिंजे वतन जे पासे थी बीठुसि, सोशलिज़म जे पासे थी बीठुसि। 4 ॾींहंनि खां पोइ चवंदुसि साईं हली हली मरी वियासीं, कुझु कोन थियो, का ॻाल्हि ई कोन्हे, असांखे मिलियो छा मथां कमिशनर हुजां, मुंहिंजो तबाह बर्बाद करे छॾियो। ससुई जे वाता लतीफ़ छा थो चए? लतीफ़ माण्हू कहिड़ो ॾिसणु थो चाहे? चए थो त काड़े ऐं कढ़े लाह लाह, पर में पेर पुनः जो। लाह लाह, मुसीबतूं आहिनि, माई हिकिड़ी जदोजहद कोन पई करे।
माई ॿ जदोजहदूं पई करे, हिकिड़ो कड़े पई अंदर में हाओ ऐं ॿियो पेर कड़े पई, पुनू जो पेर पई कड़े, हीउ वियो हीउ वियो हीउ वियो, कड़े ऐं कड़े पर में पेर पुनूअ जो, सिक ॿधाई संदरो जानब लाइ जड़े, एॾियूं जदोजहदूं करे थी। पोइ चए छा थो, क्लाइमेक्स वारी सिट कहिड़ी आहे, पढ़ी तां न पढ़े जे उमिरि सभु ई अथव। अल्लाह 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 चए थो तुंहिंजो जेको मक़सदु अज़ीम आहे उनजे लाइ सॼी जवार तूं ईअं करी, कड़ी बि सही, कड़ी बि सही, संतरा बि ॿधी, जदोजहद बि करी, त बि तुंहिंजे मक़सदु अज़ीम जे पेर जी ख़ाक जे बराबरि बि तुंहिंजी क़ुर्बानी कोन्हे। वाह वाह, आहे नी कोन। ॾाढो अहम सुवालु आयो आहे पर ॻाल्हि मुकमिल कयो। हाणे आख़िरी ॻाल्हि आउं करणु थो चाहियां त लतीफ़ साईं चए थो त ही माई अहिड़ी थी छो, हिन सां मसइलो कहिड़ो आहे ससुई हाओ ससुई थी डूंगर डोरे ऐं डूंगर खे बि चए थी त आॾो टकर टर मथां रो रचियो थिए, ऐं हिनखे ही ताक़तूं मिलियूं किथां आहिनि, ही भॼ भॼा हिनखे किथां मिली आहे। चए थो त जीअं सो हरण हुमा सरगर्दा संसार में, हाओ हरण जी ॾाढी साहिबु ख़ूबी आहे त पट ते पेर कोन खोड़ींदो, मालिक साईं खे चवंदो त बाबा मूंखे ताक़त ॾे ऐं भॼा डोड़ां बसि, ॿियो मुंहिंजो को कमु। ऐं हुमा पखी जो कमु आहे त मूंखे पर ॾेई न ॾेई, जिस्म धिड़ ॾेई न ॾेई, पर मूंखे साह ॾे त उॾा, सॼो वक़्तु उॾा। लतीफ़ तो चए त जीअं सो हरण हुमा सरगर्दा संसार में, हू पेर न खोड़े पटीए, हू सिर धड़ धरे न सा, मादर ते मुला ससुई सूर पिराए। अल्लाह अल्लाह, हाणे चए थो त ससुई ते इन्हनि ॿिन्ही शयुनि जो पाछो पइजी वियो, तंहिं करे ही थकिजे नथी, वाह तंहिं करे ही वेह नथी, तंहिं करे ही आण नथी वञे, तंहिं करे ही इहो नथी चए दादा आउं कमिशनर हुजां पर पोइ मूंखे जदोजहद हणी सियासत हणी मुंहिंजो कमु लाइ। मेरे साईं हाणे तूं बसि कंदे कोन, सुवाल त वठूं न संगत जा। हाओ बख्शली चांडी हिकिड़ो अहम तरीन, हाओ 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 साईं बख्शली साईं खे तव्हां बसि सलाम पुॼी वियुसि तव्हांजो। चए थो साईं सभिनी दोस्तनि खे सलाम, लतीफ़ साईं शाह इनायत जी शहादत ते सिधो रिएक्शन छो न ॾिनो, हेॾो वॾो अन्याय थियो पर असांजो अज़ीम मुफ़क्किर ख़ामोश रहियो, थोरो उन ते ॻाल्हायो। हिकिड़ो सुवाल इहो ज़हन में रखिजो, अञा ॿिया सुवाल आहिनि। ॿियो कारा करायनि में सोन असांखे सो वर जेॾिन सी जो फाको फरत बाया, साईं हिन शहर में भिटाई सोन खे मातम ऐं बुख खे नहमत चए थो, महिरबानी करे सम्झाईंदा। अञा सुवाल आहे साईं, फ्रेलिटी द नेम वुमेन, कमज़ोरी हीणाई जो ॿियो नालो औरत आहे, शेक्सपियर चयो आहे, तारिक हयात लाशारी चयो आहे। चए थो औरत कमज़ोर आहे, इहो माना उनजो हक़ु आहे त उहा कमज़ोर रहे, हिन जो मक़सदु वञी इहो बीठो। हाणे इहे ॿ टे सुवाल आया अथव। पहिरियों झोक शरीफ़ जो ज़िक्र आउं कंदो हलां त लतीफ़ साईं चयो त झिझां पसी झोक, हाओ ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त लतीफ़ साईं झोक जे झेड़े समेत झोक जी जंग शाह शहीद असांजो अज़ीम तरीन पौरत दोस्त, हारी दोस्त सूफ़ी आहे। शाह शहीद जे ज़िक्र खां ऐं उन जे सूरमाई अज़मत खां जे ज़िक्र खां सवाइ सिंध जी तारीख़ जो ज़िक्र अणपूरो आहे। हाओ पर लतीफ़ उन समेत दोदे सूमरे जो बि ज़िक्र न कयो, हाओ खपे सां। हाओ ॿिया जेके जंगियूं थियूं इलाही जंगियूं थियूं लतीफ़ साईं, लतीफ़ रज़मिया शाइरी न कई या असां ताईं न पढ़ती। लतीफ़ साईं जे पूरे कलाम में रज़मिया शाइरी तव्हांखे न मिलंदी। केॾारे जो जेसीं ताईं तालुक़ु आहे त केॾारे मुतलिक़ मुख़्तलिफ़ रिवायतूं ऐं अलामा आया आहे काज़ी साहिब जो हुन ते जेको डिघो बहस ऐं पोइ रिसाले जी तरतीब। बहरहाल आउं हुन में बहस में वञणु नथो चाहियां, आउं रुॻो इहो थो चवां त रुॻो झोक न बल्कि कंहिं बि सिंध जे बोरके खे लतीफ़ जी शाइरी जो मौज़ू न बणायो, इहा ॻाल्हि साईं। हाणे इन में सुवाल मुंहिंजो थो उभरे, छो न बणायो हाओ उन त पोइ था ॻाल्हायूं। जी जी ॻाल्हाए जी जी ॻाल्हायूं जी। त रज़मिया शाइरी खे लतीफ़ साईं हिकिड़ो मिंट चाहे दादा संगत चांहि पीए भले, तव्हां कचहरी जारी रखो। ॻाल्हि जी तार न टोड़े न। हाओ 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 त रज़मिया शाइरी खे लतीफ़ अवॉइड कयो, लतीफ़ छो न ॻायो, लतीफ़ छो न अहिड़ा बैत चया, उहो बहरहाल हिकिड़ो अलॻि ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा आहे त औरत हीणी आहे, शेक्सपियर चयो हा त
त सिंधी में चवंदा आहिनि त एमणा मुठियो तेल कोन थियो। शेक्सपियर शाइर हो, सुठो हो, कमाल हो, बुकार शाइर हो पंहिंजी जाइ ते, कि हिकिड़े माण्हू जूं सभु सभु ॻाल्हियूं दुरुस्त हुजनि, आइडियल हुजनि, इहो थोरो घटि मुमकिन जी। उन करे शेक्सपियर जे इहा ॻाल्हि कई, मुंहिंजे ज़हन मां कोन गुज़री, पर जे इहा कई अथसि त उहो लतीफ़ उन सां डिसएग्री थो करे शेक्सपियर सां। ऐं करिया न करिया मुंहिंजी कहिड़ी हैसियत आहे स्किन जी, लतीफ़ उन सां डिसएग्री थो करे, चए थो त ससु ई लंघियो सो मर्द जे मात करे, त इहो उहो डिसएग्री थो करे। ऐं टियों सुवाल हो साईं त पंहिंजो जो ॾाढो वॾो सुवाल हो। हा, त सोन खां लतीफ़ साईं जेके सोन खे मातम फाके खे फरहत थी सम्झे, फाके खे फरहत चयो अथसि त लतीफ़ उबतड़ायनि जो शाइर हो। लतीफ़ चए थो त अखि उल्टी धार वहूं उल्टो आम से जे न वारो लोक वहे तूं ऊचो वह। त जेके जेके माण्हू सम्झंदा त बाबा हीअ क़ीमती शइ इम्तियाज़ पायो वेठो, लतीफ़ चए थो बाबा इहा त टके जी आहे, क़ीमती थी हीअ आहे। त इहा ॻाल्हि पहिरीं पाण तफ़सील सां सवेल करे हा साईं, ॾोरे वारी में सॻे वारी पाण करे आया आहियूं। लतीफ़ जो ज़िक्र फरहत बख़्श आहे ऐं दिलचस्प आहे। लतीफ़ अञा अलाए केतिरा दफ़ा वधीक दिलचस्प आहे, अञा ॻाल्हि अञा रहे थी मीर हसन साईं। यार जो सुवाल अञा रहिजी वियो। सुवाल यार कयो सूफ़ी शाह शहीद जी जंग वारो, मुंहिंजो अवां खां यार जे पारां सुवाल आहे। अदा पाणी ॾियो मीर हसन साईं खे, पाणी ॾियो धो। हा कचहरी खे नॉर्मल रखो बाबा, कचहरी सभु सॼी पंहिंजी सिंध आहे, सिंध जा महबूब माण्हू पिया ॾिसनि, को मसइलो कोन्हे को। हाणे मीर हसन साईं पाणी बि पी, पर मुंहिंजो गौर कजां, सभई रिसाला ॾिठा अथऊं, रिसाला सभई ॾिठा अथऊं जेका जुठ कई अथनि, सा त तोखे बि ख़बर, मूंखे बि ख़बर, ॿियनि खे बि ख़बर। कल्याण बि शांती जो सुरा, यमन कल्याण बि शांती जो सुरा, इहे ॿई ॻाल्हियूं मुंहिंजूं ज़हन में रखिजो। वरी जॾहिं असीं अंदरि पढ़ूं था त अॻियां अॾिन वटि पोयनि सिर संभाया, काट त पई क़बूल में मछुण भाई घटि, मथा मुहायनि जा प्यार ॾिसी पट, कलाल की हट कुसण जो कूप वए। इन में कहिड़ी शांती आहे? भला इहो बैत झोक जी जंग जो नाहे त कंहिंजो आहे? आशिक ज़हर प्याक वे ॾिसी वेसन घणो, कड़े कातिल जा हमेशह हिराक, लॻन लऊं लतीफ़ चए फना कया फिराक, तोड़े चिकन चाक तब आ नसल। हाणे इहो झोक जो बैत नाहे त कंहिंजो आहे? किबला तव्हां जीअं पाणी चयो त अलामतुनि में शाइरी कई लतीफ़ साईं। हा मीर हसन साईं, जीअं तव्हां हाणे वरी अचूं था केॾारे थी। अधु केॾारे जो जेको जंगी कल्चर आहे उहो भला अरब जंगी कल्चर आहे या सिंधी जंगी कल्चर आहे? असां सिंधी माण्हू, मूंखे एॾो डिघो न ॻाल्हाइणु खपे, पर आउं तव्हांखे थोरो रस्तो थो कढी ॾियां, छाकाणि तव्हांजे दिमाग़ में अॻे इहा ॻाल्हि मौजूदु आहे, पर वॾा जेके मुक़रर ऐं वॾा दानिश्वर हूंदा आहिनि कॾहिं कॾहिं मिसिंग कंदा आहिनि गाॾी वांगुरु। हाणे उनजो जेको जंगी कल्चर आहे, मिसाल तौरु शरना आहे, अरबनि जो जंगी साज़ ई न आहे। जमदियूं अचनि झोलियूं जूं जार जूं, पायो बुक बुहार जान जूं, वहूं वाका कनि पिटीन, पार कढनि रिण गजो राड़ो थियो। अरब औरत कॾहिं मथे में मिटी विधी, कॾहिं पारो कढियईं। इन ॻाल्हि खे हीअं सम्झिजे त लतीफ़ जी शाइरी में जेके रज़बिया पए अथनि उहे बहैसियत दास्तान जे कोन आया आहिनि, सवाइ केॾारे। ठीकु आहे, कल्याण में पए अथनि इलाही, अॻियां आॾनि वटि पोयनि सिर संभाया जी तव्हां ॿुधायो घणा आहिनि। लतीफ़ साईं मुख़्तलिफ़ सुरनि में जिते जिते हुन शाइर जो कैफ़ियत हुआ, उहो जिते जिते पंहिंजी कैफ़ियत जो इज़हार करे थो, उनखे पाण इन तनाज़र में वठूं त हू सिंध जी तारीख़ जो जेके बि हमला आवरियूं हुयूं उन्हनि जे मदे मुक़ाबिल माण्हू बीठा आहिनि, माण्हू विढ़नि पिया। तहफ़ुज़ में सिद्ध विड़ी आहे। अरगोननि जे दौर में आरिसर साहिबु लिखियो आहे त सर में सांझी फेर किताब में, त अरगोननि जे दौर में जॾहिं मूमड़िया, शोरा, चांडिया, पंहिंजो गुरफत ऐं ॿियो साईं खे चवां इहे पंहिंजा तव्हांजा समेजा शहीद यूसुफ वारा, इहे जेके विड़िया, जेके गोरीला जंगियूं उन ज़माने जे हिसाब सां थियूं, उन्हनि खे लतीफ़ साईं नज़रअंदाज़ करे छॾियो हूंदो छा?
उन्हनि किरदारनि पाण वाह करे वाह सघूं वाह 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 पाण ई कोन था करे सघूं 3 सदियुनि खां पोइ असां ई नज़रअंदाज़ न कयो नथा आहे करे सघूं असां जहिड़ा मामूली माण्हू ई नथा करे सघूं त लतीफ़ जहिड़ो गैर मामूली माण्हू नज़रअंदाज़ कीअं कंदो वाह वाह त इहे जेके बैत तव्हां चओ था इहे बिना नाले सुपरी अञा के ॿिया बिना नाले हिकिड़ा सुपरी आहिनि हुनजा हीरोज़ आहिनि हुनजा हिकिड़ा हुनजा किरदार आहिनि हुनजा सूरमा आहिनि उन्हनि जो ज़िक्र थो करे उहे कहिड़ी बि जंग जा थी सघनि मरम चंडे तव्हां वरी यार पुछो आहे हा जी हाणे झोक वारी जंग वारी ॻाल्हि तव्हां सरे घटि कढी विया आहियो क्लियर करे विया आहियो चए थो मीर हसन इहो ॿुधाए त जंहिं जखरे खे लतीफ़ ॻायो आहे उहो जखरो केरु हो सही तरह जवाबु घुरिजे न त विढ़ंदो सही मरम महबूबा असांजो मर जखरो हा जखरो जस खरो हा ॿिया मिड़े मीर हा मिटी हिन खमीर असुल हुई है अल्लाह अल्लाह जखरो जस खरो ॿिया सभु अनेरा आए हाय अनेरा लफ़्ज़ राय राजा नी रा न अनेरा आहे हा। राय जो ज़िद आहे अच्छा राय हाओ हाओ कल्याण त वरी माना लिखी ॾेई कल्याण भाषा जखरो जस खरो ॿिया सभु अनेरा जियां जुड़ियो जखरो हितां थोरो पर दोस्त चवंदा आवाज़ घटि थो हुजे हितां ओ हिते हीअं जियां जुड़ियो जखरो हाओ त्या न ॿिया ऐं वरी तो बैत पढ़ा हाओ जखरो जस खरो ॿिया सभु अनेरा जियां जुड़ियो जखरो त्या न ॿिया मिटी ते मागा असुर हुई हिते इहो झोक धणी त कोन हुयो जखरा बाबा अलामत आहिनि लतीफ़ जा जखरा लतीफ़ जा समा लतीफ़ जा अबड़ा लतीफ़ जा लाखा सभु अलामतूं आहिनि हाओ हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु खपे त शाइर अलामतनि जे परनि ते उॾामंदा आहिनि बिल्कुलु वाह ऐं लतीफ़ जी समूरी परवाज़ संभालियो वाह उनखे छो था पाण वठूं इहो त लतीफ़ तारीख़दान हो लतीफ़ फलाणे ॻोठ जो ज़िक्र कयो आहे त लतीफ़ को जाग्राफी पे लिखी को तबेदार हो लतीफ़ कोटार हो को मुख़्तियारकार हो लतीफ़ शाइर हो ऐं शाइर तसवर जे परनि ते उॾामंदा आहिनि आइडियाज़ जे परवाज़ उन्हनि जी ईअं हूंदी आहे तंहिं करे ही समूरा किरदार जखरो सवाल आहे त जखरो केरु हो जखरो ॼाम हो जखरो समूह हो ऐं घणनि समनि खे समन खे जी लतीफ़ ॻायो मुंहिंजो पंहिंजो तालुक कबीलाई तरह उन्हनि सां ई आहे समन असीं सभु समाट जा माण्हू उन जा आहियूं त उन्हनि खे जी ॻायो बेमिसाल तरीक़े सां ॻायो ट्रिब्यूट ॾिनो अथसि उन्हनि खे साराहियो आहे ऐं उन्हनि में जेके किरदार भला थिया त भलो चयो अथसि जखरो तमाची छा से उहो जेको अबड़ो वॾ वड़ो सौ वड़ो समूह सूंहं सभनि वाह ते दर सभु अचनि कंद न कढे कच्छ धणी अल्लाह अल्लाह या चए त पंहिंजो पंहिंजो ॿियनि सभिनी ॾिनियूं हाओ ॿियनि सभिनी ॾिनियूं ॾे न डूंगर राय अन ॾिठनि आॾो फिरे सो ॾिठूं ॾे कया हिते जेके ॾिठणी कोन्हे उन्हनि खे पियो बचाए सर क्लोज द माइक हा। हितां कमेंट आयो अण ॾिठनि आॾो फिरे ॾिठूं ॾे कया लोड़ूं लख मथां ते मथे रे मोटायूं वाह त जखरो जाम हो समूह हो ऐं सवाल जे एतिरो आहे त उनजो जवाबु एतिरो काफ़ी सही हाणे हिकिड़नि माण्हुनि जो ख़्यालु आहे त भेटाई साईं साइंसी शऊर बि रखंदड़ हुयो हालांकि उन वक़्त में लेबॉर्टियूं तजुर्बेगाह कोन हुआ ऐं न को साइंस एॾी घणी हा एॾी का तरक़ी कई साइंस पर भेटाई साईं जेका सो साइंसी शऊर रखंदड़ हुयो उनजे लाइ दलील कहिड़ो आहे मिसाल तौरु मेडिकल साइंस में बि बैत अचनि था ऐं टाइम ऐं स्पेस ते लोचां थी ला हद में हादी लहान हथ उन ते बि बैत अचनि था मैथामेटिक्स में बि अचनि था सैं सिजन उभरी 84 चंडनि या वरी लतीफ़ साईं खे इकोनॉमिस्ट सोशल साइंटिस्ट बि सम्झो थो वञे त बाबा जेको इहो कापायती सुर आहे सामूंडी आहे सरीराग आहे इहो सॼे जो सॼो जेको आहे सो इकोनॉमी आहे ऐं प्लस मेरीन इंजीनियरिंग बि आहे तव्हां छा था सम्झो आऊं हिकिड़ी ॻाल्हि कयां मज़े वारी त ओशे खां पुछो गुरु रजनेश खां हाओ चयो त ही भला डॉक्टर साईं माफ़ कजो त चयो त ही डॉक्टर विटामिन्स ॻोल्हींदा आहिनि हर शइ में हाओ त इहो छो त ओशे चयो चयईं त हू जेका सोणी माई वञे पई हिननि जा वार त केॾा ख़ूबसूरत आहिनि त ॿियनि सभु चयो चई बाबा वार ॾाढा सुहिणा आहिनि चई की डॉक्टर खे विहारींदो न त चवंदो हिन में विटामिन्स कहिड़ा वधीक सूं ते न वेंदो चवंदो इन में कहिड़ा विटामिन्स कहिड़ो शैम्पू उन जा कहिड़ा वधीक सो असांखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु खपे त लतीफ़ शाइर हो हाओ ऐं शाइर आर्टिस्ट हूंदा आहिनि साइंसदान कोन हूंदा आहिनि
सही आर्ट ऐं साइंस ॿ अलॻि अलॻि शोबा आहिनि। जी रही ॻाल्हि आर्टिस्ट दुनिया जा वॾा जेके बि थिया उन्हनि अहिड़ियूं ॻाल्हियूं कोन कयूं आहिनि छा जिन में साइंसी ज़िक्र ई न हुजे। वाह 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 ठीकु आहे, ज़िक्र हूंदो जी पर उनखे लतीफ़ खे चवंदो आहे हू साइंसदान आइंस्टाइन हो लतीफ़। असां वटि मुसीबत इहा आहे हिकिड़ी सिंधी समाज में त मेहदी मूंखे वणे थो, मुंहिंजो बचो दोस्त मुंहिंजो भाउ मेहदी मूंखे वणे थो, पोइ चवंदो आहे त मेहदी अज़ीम आहे, हिन दौर में मेहदी जो केरु न थियो, बसि ख़तमु ॻाल्हि भई केतिरो अज़ीम आहे केतिरे वेतिरे जो मसइलो ई सही मूंखे वणे। हाणे बाबा अज़ीम जे आहे त भला अज़ीम शोबे में हिकिड़ो पाण चऊं त बाबा फलाणो जेको असांजो आहे शाइर लतीफ़ साईं जहिड़ो जेको केरु कोन थियो। हाणे भई लतीफ़ साईं मेहदी हसन जहिड़ो ॻाइणो त कोन हो, लतीफ़ साईं को मर पहलवान त कोन हो, लतीफ़ साईं ज़िंदगी जा ॿिया 5000 शोबा हुआ जिन में त कमु कोन कयो। लतीफ़ साईं हिकिड़ो बेमिसाल आर्टिस्ट हुयो ऐं बहैसियत फनकार जे हुनजी ज़िंदगी में जेके बि ॾाप वारियूं ॻाल्हियूं आयूं ऐं हुन इज़हार करणु चाहियूं तिन में यकीनन मैथामेटिक बायोलॉजी फिज़िक्स केमेस्ट्री ऐं साइंस ॿियो सॼो। रज़ामंद दल तव्हांजी ॻाल्हि खे सॼो भञी विधो आहे न। पंहिंजो रज़ामंद दल चए थो सिंधी में चवंदा आहिनि त भाॻे जी अखि ओह में। हा सो ॿी ॻाल्हि इहा त साइंस ग़ुलाम रसूल ॿिनि क़िस्मनि जी थिए थी। जी हा हिकिड़ी नेचुरल साइंस ॿी आहे सोशल साइंस। जी हा आर्टिस्ट जो तालुक नेचुरल साइंस सां न पर सोशल साइंस सां हुजे थो हा त पोइ लतीफ़ जो बि जी। मरम चांडे वरी सुवाल कयो आहे, चांडियो लॻो अथई मुंहुं ॾिजांसि। मरम दिलबर आहे फ़क़ीर मरम भलो माण्हू आहे। चए थो जे लतीफ़ गॾियल ॻाल्हि कई आहे त पोइ उते जखरे जी माना छा थी बीहे? साईं हाणे इहो वरी रूहानी रम्ज़ सम्झणी पवंदी माण्हू हेॾो इल्मु कोन्हे मरम साईं। इल्म जी तंगी ऐं महदूद हुजणु उहो बि हिकिड़ो मसइलो आहे। ॿियो इहो आहे त इहे जेके रूहानी रम्ज़ूं आहिनि इहे वरी पोइ पाण स्कॉलर जो पासो वठूं जेको PhD बि जंहिंजी कयल हुजे कारी कोटड़ी बि हुजे हिते ॻाढ़ो गुल बि हलियल हुजे त पोइ जवाबु ॾेई सघंदो हिननि शयुनि जा। महबूब दोस्तो अवां हसन अली ख़ासि के लिए हुकुम कयो आहे त ॿी संगत जो बि दीदार करायो। अञा कचहरी पंहिंजी जारी आहे, अञा मीर हसन आरी सर खे ॻाल्हाइणो आहे। सिगरेटड़ो पी अचे त उनखां पोइ वरी उनखे साई ॾिनी अथऊं ऐं हीअ संगत आहे हीअ तालिब असांजो लतीफ़ साईं जो फ़क़ीर आहे। लतीफ़ साईं तमामु घणो यादि अथसि। हीअ उहो आहे साईं डॉक्टर अज़ीज़ कुंभार साहिबु जिन आहिनि। ॿी सॼी संगत हिते वेठी आहे, सरवण कुमार वारा वेठा आहिनि ऐं महदी साईं वेठो आहे, हेॾां हीअ साईं महबूब वेठो आहे ऐं हीअ समूरा मंज़र अथव। हीअ अथव आसमान, हीअ अथव बादल, हीअ बादल अथव। हाणे जेसि ताईं मीर हसन जेसि ताईं सिगरेट पी वठे तेसि ताईं वरी असां तालिब फ़क़ीर खां सामूंडी था अॼु ॿुधूं, सामूंडी था ॿुधूंसि फ़क़ीर खां। हा का ॻाल्हि ई कान्हे भाउ कचहरीअ सां। हा हिन जे मथां आङुरनि हेठां उहो हितां हा वेझो कयोसि। हा साईं सामूंडी तव्हांखे ॿुधायूं त सवेर इंटरप्शन थी वई, हिकिड़ो फ़ोन अची वियो ज़रूरी जी। सामूंडी पढ़ूं उन महिल मूमल में पढ़ी थी पर पहिरियां वरी आउं हिकिड़ो मैसेज ॾींदुसि त लतीफ़ समाज खे ॾींदड़ हो। लतीफ़ रिवायतूं टोड़ियूं हुयूं उन वक़्तु। लतीफ़ बज़ाते ख़ुदि उन वक़्तु कई जेके फैसिलिटेट थी सघियो पए जेकॾहिं हू ॿिया न मंज़र ॾिसो लतीफ़ फैसिलिटेट थी सघियो पए जेकॾहिं चाहे हा त हू पर हू चए थो सो दोस्तो लतीफ़ समाज खे ॾींदड़ हो। लतीफ़ जेको पंहिंजो माई ससुई खे न्यापो पियो सम्झाए बीठो छा करे के जॻहूं पंधु के जॻहूं पंधु अथई। यानी तव्हां जॾहिं कंहिं कम जो सायो कंदा त घणा माण्हू तव्हां शेयर कंदा आहिनि हीउ कमु करणु चाहियां थो तव्हांखे माण्हू रोकींदा भई इहो कमु कोन थींदो। घणा माण्हू तव्हांखे चवंदा भई इहो कमु कोन थींदो, इहो कमु सर ॾुखियो आहे पर लतीफ़ इन्हनि मां कोन्हे। के जॻहूं पंधु अथई पाण वञी पूर विख विधाई वितरी। चए थो जेकॾहिं तूं पाण कोशिशि कंदे जेकॾहिं तूं पाण कोशिशि कंदी त इहो पंधु जेको हल मसइलो हल थी वञे ऐं पंधु मंज़िल मिली वञे। जी अहिड़ा कई मैसेज आहिनि तूं कर दना नूण मूं पारखूं पुछा। हीउ जबल जेको आहे उन में लायूं चाढ़ियूं पर
इहे वरी वञी सूहन खां पुछूं हाओ ॾस थो ॾे लतीफ़ असांजो रहबर आहे डूंगर नना पार्कूं पुछा हेकलियूं हलनि जे संदी ताकनि तूण हिन जो अकेलियूं वञनि थियूं इन करे लतीफ़ चए थो त ॾिछ दॿाई जदोजहद करियो हेकलियूं हलनि जे संदी ताकनि तूण ई पिण औखी ॿूं सूहन रे मसुथरी इहे ॾुखी वारी मींहं कणियूं शुरू थी वियूं आहिनि हा फज़ील सारंग मां थिए मींहं कणियूं शुरू थी वियूं आहिनि सारंग मां थिए सारंग जो बैत ॿुधायूं सारंग खे सारंग के सारी सभई हाओ सारंग ते मींहं सारंग कणी शुरू साई सिट हाओ जहिड़ी लाली लाख जी अॼु से उन जा जैसा चुनी चिट वाह सारंग साई सिट जहिड़ी लाली लाख जी अॼु से उन जा जैसे चुनी चिट भरे पासे बरसी पासे भिट भरियाई कुन करार जा वाह 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 आगम इहो मांग जहिड़ो पसंदि पिरीअ जो सेणनि रे सैयद चए रूह न रचनि रंग सहसे थिया सारंग जानी आयो जुई वाह सही सो तव्हां कहिड़ो मूंखे सुरत जो पढ़ो वाह सारंग सारंग साईं साम्हूं ॾींहुं चयो हा सारे साईं वरी मींहुं चढ़ी आयो आहे न हा राणा मींहुं चढ़ी आयो आहे मींहुं चढ़ी आयो आहे थी मंडल मंडा कई ओहीरनि ओक हाओ छाछर थी छननि में मींहूं चढ़ो मोक सरहूं थियूं सिंगारियूं पोयो पाइनि तोक ॿेहा चिभड़ फंगियूं सभु सभई चकिन थोक हा नाथाई तां लोक डोलाए वाह जी जी तव्हां साम्हूं ॾींहुं जो चयो हा साईं साम्हूं ॾींहुं हा साईं जेसिताईं साईं वरी बीड़ी पी वठे हा साम्हूं ॾे में साईं चए थो त पग पाई साम्हूं ॾे सुर में औरत जा जेके इंतिहाई नफ़ीस जज़्बा आहिनि साईं पहिरियों त जामे अंदाज़ में ॻाल्हाए वियो जी। मूंखे ॻाल्हाइण जी ज़रूरत कोन्हे पर नफ़ीस जज़्बनि जी ॻाल्हि कई अथसि हवा आवाज़ खे ख़राब पई करे वात ॾे हिनखे बाबा कर हा ही हथु न ॾे बसि उहो हिनखे उहो हेठां चल हा हा साम्हूं ॾी सुर में औरत जा इंतिहाई जेके नफ़ीस जज़्बा आहिनि उन्हनि ते इशा सवाल साहब आम। ॻाल्हायो आहे ऐं वणझारी जेका कीअं इंतज़ारु थी करे इंतज़ार जे कर्ब मां कीअं थी गुज़रे उन ते लतीफ़ सरकार जेको सुर रखियो आहे उन खां अलावा असांजा माण्हू जेके केतिरा क़ाबिल आहे जो उन वक़्तु वापारु कंदा हुआ ऐं वापारु करे वरी सुठियूं शयूं वठी ईंदा उन्हनि जो सॼो ज़िक्र आहे श्री राग ऐं साम्हूं ॾींहुं ॿई जीअं त भाउ आहे पाण में सुर आहिनि, साॻी ॻाल्हि आहे ओहिरा कयो पियो चई हा भाई पढ़ी वियासीं ओहिरा कयो पियो चई पर तव्हां वरी टास्क मूंखे साम्हूं ॾींहुं ॾिनो आहे त साम्हूं ॾींहुं जी पग पासे घार आयल साम्हूं ॾिजे विझी जीव जंजार जिम वञणी ओहिरे वाह पग पासे पच आयल साम्हूं ॾिजे मन में ॿारे मच जिम वञणी ओहिरे हाओ जा ईंदीअ तां जे ईंदीअ तां आओ हणी हथु पग में वाह जॻे वाह सवाह सिड़ सांभाई मसई अलाह अलाह जा नगर जा न खणनि वहली निकिरी हाय हाय जेसि ताईं उहे ॿेड़े वारो जेको इहो रसी आहे नथा खणनि त तूं तकड़ी उते वञ वाह नंगर जाम खणनि वहली निकिरी मच्छर ॾे वञनि नाड़ियूं पूरे नाखवा वाह नंगर ऐं नाड़ियूं पगह पूरे पंध पिया हा बंदर बाज़ारियूं सुञा साम्हूं ॾिनरी आहे न से तड़ोड़ाक न से वायूं वणझार में सही जोबन ॾींहुं अञा अॻियां हिकिड़ो बैत सही जोबन ॾींहं जो सॼण सफ़र हलिया हा रुआ रहनि सुपरी आयल करियां कीअं मूंखे चाढ़े सुवालु हिकिड़ो आयो हा आहे साईं हुकुम मीर हसन जे लाइ हा साईं मीर हसन साईं जे लाइ हिकिड़ो सुवालु आयो आहे मीर हसन साईं सुवालु आयो आहे कदीर अहमद सुवालु कयो आहे ज़ात कान अथसि लिखियल पर ज़ात पाण खे खपे बि कान ज़ात असांखे कदीर महबूब आहे उहो असांजे लाइ काफ़ी आहे चए थो साईं आम माण्हू शाह खे सम्झण खां कीबाए थो आम राय इहा आहे क़ाइमु थियलु आहे त लतीफ़ जी ॿोली सम्झणु ॾाढी ॾुखी आहे जे लतीफ़ एॾो ॾुखियो हो त पोइ ग़ैर सिंधी अर्नेस्ट ट्रम्प या सोरले जी ॿ ॻाल्हियुनि जी करे छॾियां अर्नेस्ट ट्रम्प कीअं शाह खे सम्झो ऐं जर्मन ॿोली में तर्जुमो बि कयईं लतीफ़ ॾुखियो आहे इन राय खे कीअं ख़तमु करे सघिजे थो ऐं लतीफ़ खे आम कीअं करे सघिजे थो आम सुवालु आहे आदिल साईं सवाल जी अहमियत खां मूंखे बिल्कुलु एतिराफ़ आहे हिकिड़ो तमामु आम सुवालु आहे हिन जो जवाबु ॾाढो सादो जी उहो इहो आहे त जंहिं माण्हू खे कुझु धुरियूं कुझु हल्का कुझु तबिका लिकाइणु चाहींदा आहिनि उन मुतलिक़ हिकिड़ो मफ़रूज़ो आम कंदा आहिनि त हीउ ॾुखियो आहे हा हिन खे वेझा न वञो सम्झिबो कोन गुनाहगार थींदो ऐबदार थींदो हिन में ही ऊनो समुंड हिन में टुॿी ॾाढो ॿुॾी वेंदो
इहो मफ़रूज़ो मुकमिल तरह गैर हक़ीक़ी ऐं बेमाना आहे। इहो फैलायो वियो आहे असांखे लतीफ़ खां परे रखण जे लाइ। सही। तंहिं करे लतीफ़ क़तल ॾुखियो कोन्हे। लतीफ़ पंहिंजी ॿोली में शाइरी कई आहे। लतीफ़ मुहावराती ज़बान इस्तेमालु कई आहे ऐं मुहावरा सिंध जे ॿारनि में, सिंध जे शहरनि में बि अॼोके ॾींहं ताईं सिंधी ॿोली जो ज़ेवर आहिनि, सींगार आहिनि। त मुंहिंजे ख़्याल में लतीफ़ कोन्हे ॾुखियो। इहा ॻाल्हि उन्हनि मोहक़नि फैलाई आहे जेके मोहक़ असल लतीफ़ जे रूह खे लिकाइण जा ख़्वाहिशमंद आहिनि। सही। तंहिं करे पाण खे इहा ॻाल्हि सम्झणु खपे, लतीफ़ पंहिंजे रूहनि में हुजणु खपे। लतीफ़ खे त पंहिंजा ॿार पढ़नि, नंढड़ा ॿार बि लतीफ़ सां हाफ़िज़ हुजणु खपे, तॾहिं पोइ मज़ो ईंदो। सूफ़ी ज़ुल्फ़ अली हा, सूफ़ी ज़ुल्फ़ अली महबूब साईं उन चयो आहे त अक तपनि या ठरनि पिया, अक तपनि पिया या ठरनि पिया। हा साईं, हाणे अचूं था पाण हिकिड़ो आख़िरी सुवाल अव्हां खां करियां थो, उन ते उमेदु आहे तव्हां तफ़सीली ॻाल्हाईंदो। लतीफ़ साईं जे फ़िक्र जो ज़ाहिर आहे हू शाइर हुयो, आर्टिस्ट हुयो, पर हुन पंहिंजो फ़िक्र जेको ॾिनो उहो शाइरी में ॾिनो, पर उन जे समूरे कलाम में हिकिड़ो भरपूर क़िस्म जो फ़िक्र मौजूदु आहे। भरपूर फ़िक्र उनखे चइबो आहे जंहिंमें सबक़ु हुजे, जंहिंमें का राह हुजे, पंहिंजे वतन, पंहिंजे धरती, पंहिंजे क़ौम, पंहिंजे इंसानियत, आलमियत, सॼी दुनिया काइनात जे लाइ हिकिड़े क़िस्म जो दर्स हुजे। त भिटाई साईं जे कलाम में असांखे अहिड़ो क़िस्म जो दर्स मिले थो। हाणे भिटाई साईं असांखे कहिड़े क़िस्म जो दर्स ॾिए थो पंहिंजे कलाम में? कलाम में बहसियत मजमूई जेकर ॾिसिजे त लतीफ़ साईं असांखे पैगाम ॾिए थो त हिकिड़ा बहितर ऐं नवां इंसान थियो। नवां इंसान, नए ॾींहुं नऊं मूंखे विरह वेड़ी, वाह 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 वाह। नए ॾींहुं नवां माण्हू थियो, पुराणा कपिड़ा लाहियो, पुराणा ख़्याल, फरसूदा सोचूं, फरसूदा अमल ऐं समाज जा हिकिड़ा थोपियल ऐं तय कयल जेके हिकिड़ा नाक़ाबिल बर्दाश्त जेके ट्रेंड आहिनि उन्हनि खे तोड़े ॿिया ठाहियो ऐं नवां माण्हू थियो। त असांखे हिकिड़ो पैगाम आहे, उहो फ़क़ति मजबूरी तरह इहो आहे त नवां इंसान थियो ऐं नवां इंसान पैदा करण लाइ जदोजहद करियो ऐं उन जदोजहद जे बुनियाद ते अहिड़ी दुनिया तामीर करियो जेका दुनिया सभिनी जे लाइ हिकु जहिड़ी पुरकशिश हुजे, रहण जे लाइक़ु हुजे ऐं माण्हू मज़े सां हुन में रही सघनि, अहिड़ो जहान तामीर करियो। भला सूर्य अमरी सोभ खे त दिलि जा वहम विसार, हण भाला विड़ भाकुरे आॾी ढाल मढार, मथां देग तरार मार त मतारो थिए, हणण हकलण ॿेली सारण मांझा ई मर्क। इहो कहिड़ो राज़ आहे साईं? हीर हसन साईं, इहो कहिड़ो राज़ आहे? उहो राज़ आहे दुनिया क़ाइमु करण जे लाइ जेका बहादुरी जी, जेका बेजिगरी, जेको डेयर, हा, जेको माण्हू खे आहे उहो पैगाम जे ज़रिए माण्हू ताईं पहुचे। वाह। उते बि मैदान पर ऐं पंहिंजे नए जहान खे तामीर करण जे लाइ इहे विड़ जी आउं थो चवां त विड़ बि सही डेली बि सार, इहा सागर वधी जी ॻाल्हि आहे। सफ़र करणु ॿी ॻाल्हि आहे, विड़ंदे हलणु ॿी ॻाल्हि आहे, पर वफ़ा करणु ॿी ॻाल्हि आहे। हणणु हकलणु ॿेली सारण ई मांझिया मर्क, मांझियुनि जो मर्क इहो आहे। त अहिड़ा माण्हू पैदा न थींदा त नओं जहान तामीर थी न सघंदो। सही। उन करे लतीफ़ जो ख़्यालु आहे त पहिरीं अहिड़ा माण्हू ठाहिजनि, पोइ उन्हनि माण्हुनि खे ॿेली ठाहिजे, पोइ त लतीफ़ साईं चए थो त हेठलियूं हलण जे से ताकुन संदी तोड़। अकेलो अकेलो माण्हू नए जहान जी तामीर जे लाइ उथी हलंदो, उनखे ताकू जानवर, शिकारी जानवर पंहिंजी तोड़ करे छॾींदा। तंहिं करे ॿधी तर्ज़ीम ऐं उनजे आधार ते अॻिते वधण जो जेको सबक़ु आहे लतीफ़ वटि, उहो आहे हणणु हकलणु ॿेली सारण इहे मांझिया मर्क, विझनि था न फ़र्क़ु रुकबंदी रांदि में। त इहो लतीफ़ जो पैगाम आहे। ऐं लतीफ़ जो जेको बहसियत मजबूरी पैगाम आहे उहो इहो आहे त जेकॾहिं ही दुनिया रहण जे लाइक़ु नाहे त इन ते इतफ़ाक़ करणु काफ़ी कोन्हे, दादा ही दुनिया गंदी, ही त दुनिया गंदी जेकॾहिं आहे त नओं जहान तामीर करियो, उथी पियो, वियो न, मुननि में मुंहुं न विझो। वाह साईं वाह। सूफ़ी ज़ुल्फ़ अली पुछे थो शाह जे फ़िक्र जो हिकु लफ़्ज़ी मौज़ू, फ़िक्र जो माना हिकु लफ़्ज़ में ॿुधायो त लतीफ़ छा हो?
मक़सदु आऊं इहो थो सम्झां। हा हा इहो ई आहे। लतीफ़ उहो सभु कुझु हुयो जेको दुनिया जो को बि ॿियो शाइर थी न सघियो। ऐं लतीफ़ पंहिंजे ख़्याल में अञा बि हिकु लफ़्ज़ी मौज़ू जी ॻाल्हि आहे त लतीफ़ नई दुनिया तख़लीक़ करण जो ख़्वाहिशमंद अहिड़ो शाइर हो जंहिं उन दुनिया खे तामीर करण जा ॿिज छॾे छॾिया। वाह, हा, तव्हांजो इशारो वरी मौसम ॾे आहे। न तव्हां ॾिया त मौसम ॾाढो सुहिणो थियो आहे ऐं फ़क़ीर ज़ुल्फ़ अली साईं खे मुंहिंजा हक़ मौजूदु ऐं मुंहिंजी गुज़ारिश इहा आहे त लतीफ़ नई दुनिया अॾण जो ख़्वाहिशमंद अहिड़ो शाइर हो जंहिं नई दुनिया अॾण जा ॿिज छॾिया आहिनि। उहे हाणे आहिस्ते आहिस्ते वधनि पिया, वेझनि पिया, मोरजनि पिया ऐं इहे फ़सुल ॾींदा। लतीफ़ ते तहक़ीक़ खे कीअं था ॾिसो, कीअं थियणु खपे? जीअं दुनिया जे ॿियनि अज़ीम शाइरनि ते थी आहे। हा ऐं उहा लतीफ़ खे शाइर सम्झी तहक़ीक़ कई वञे। जी, लतीफ़ खे फ़क़ीर, तारिक, फलाण इहो सम्झी तहक़ीक़ काफ़ी थी आहे। जी, हाणे लतीफ़ खे शाइर सम्झी बिल्कुलु ईअं तहक़ीक़ थियणु खपे जीअं दुनिया जे ॿियनि तमामु वॾनि शाइरनि ते थी। ठीकु आहे, महिरबानी, वॾी महिरबानी। मुंहिंजा महबूबो, अवां थर जा ई हसीन मंज़र अवां ॾिसो त थर केॾो सुहिणो थी पियो आहे। ऐं अॼु असांजे दोस्तनि तमामु ज़बरदस्त कचहरी कई, तमामु खोड़ दोस्त हुआ। इहे बादल मथे भरिजी आया आहिनि ऐं कारा कारा बादल पहुता आहिनि ऐं थर अॻु में बि वसियो आहे ऐं हाणे जो वसियो आहे त हसीन बणिजी पियो आहे। ऐं असांजो प्रोग्राम ॾाढो शानदार रहियो ऐं असांजा जेके टई आलिम हुआ उन्हनि ज़बरदस्त नमूने सां ऐं थोरो सहकी पवंदुसि छाकाणि त भिटुनि ते पियो चढ़ां त उनजे करे थोरो सहकी पवंदुसि। ऐं हवा बि अव्हांखे ॿुधण में ईंदी हूंदी, थधी हवा उहा अचे पई त ही कारा कारा बादल उहे बि तेज़ी सां असां ॾांहुं वधंदा था अचनि। ही दोस्त बि मौजूदु आहिनि, ही थर जा उहे हसीन मंज़र आहिनि जेके अव्हांखे आउं ॾेखारियां पियो। ऐं जीअं त कल्ह खां वठी मुंहिंजो अचण जो नादर अली मुगेरी साईं लिखे थो त भाउ मूंखे वठी अची आहे त मज़ो अचे हा। महबूब साईं तव्हांखे मज़ो त लाइव वठणु आहियां पियो। तव्हां ॾिसो, करार वठो ऐं मज़ो वठो, भरपूर क़िस्म जो मज़ो वठो। ही थर जा हसीन मंज़र आहिनि। ऐं प्रोग्राम मां मोकिलाइण खां अॻु में सारंग मां हिकु बैत तव्हां सां शेयर करणु थो चाहियां। मुंहिंजो हादी चयो, सही जो पर ॾींहं जॾहिं सजण सफ़र हलिया, तव्हां रन न सुपरी आयल करियां कीअं, मूंखे चारे जी ॿियो वणझारो ओभरे, नसे तड़होड़ा कनवायूं वणझारनि जूं, सरतियूं सामूंडनि जा अॼु पिणु चिक मचाक, मारीन फिराक पाड़े जूं पिरेन जा। सजणो हक़ मौजूद असां सां शामिल रहियो, असां सां गॾु रहियो। किन दोस्तनि जा नाला वठी सघियुसि ऐं किन जा न वठी सघियुसि, उन्हनि खां पेरनि ते हथ रखी माफ़ी थो वठां। ऐं अवां सभिनी दोस्तनि जा लख एहसान, लख थोरा जो अवां हिन प्रोग्राम में शामिलु थियो। इनशाला ही पंहिंजो प्रोग्राम जेको आहे उहो जारी रहंदो। ज़ाहिद हुसैन साईं अवां जो कमेंट पहुची वियो आहे, तव्हांजी वॾी महिरबानी। साईं ज़ाहिद हुसैन रियली Latif was a great economist and business planner. Nowadays, business consultant and motivational speaker says that take decision, take risk, and you are the one who change yourself. Planning and execution are best tools for business. These are difference taken from the line which was read by Talib Fakir. साईं वॾी महिरबानी तव्हांजी। मुंहिंजा महबूब ज़ाहिद हुसैन, तव्हांजा लख एहसान तव्हां सां शामिलु थियो। साईं सूफ़ी ज़ुल्फ़ अली, अगरि सॼी मुमताज़ असांजो भाउ प्यारो मुमताज़ आंदल सूमरो कंहिंजा नाला वठां, खोड़ सारा दोस्त शरीक थिया। अज़ीम बारीचो, मुंहिंजो अयाज़ लगारी, समीर रज़ा, सभिनी जा लख थोरा। इंडस डेल्टा जो प्रोग्राम ॾिठो? हा साईं सूफ़ी साईं, बिल्कुलु इंडस डेल्टा जो प्रोग्राम ॾिठो। ओॾे हलबो। असांजी इंडस डेल्टा दुनिया जी 7 नंबर वॾी डेल्टा आहे ऐं उन ते यकीनन प्रोग्राम बि कबा। ऐं उन ते आउं अॻे ई सिंध TV न्यूज़ ते भरपूर
क़िस्म जा प्रोग्राम करे आयो आहियां। LBOD, RBOD, इंडस डेल्टा, 0 पॉइंट खां वठी वानर पीर ताईं अंदरि ॿेड़ियुनि ते चढ़ी ऐं बदीन वारनि इलाइक़नि खां वियो आहियां, सिजावल खां वियो आहियां, ठटे खां वियो आहियां। समुंडनि में अंदरि वञी करे जेके ॻोठ आहिनि, केतिरा अव्हांखे ख़बर हूंदी त समुंड में अंदरि बि ॻोठ आहिनि, ऐं ओसि ताईं वियो आहियां ऐं वरी हलबो इनशाला इंडस डेल्टा ते प्रोग्राम कबो। अवां सभिनी सॼणनि जूं वॾियूं महिरबानियूं। हक़ मौजूद सदाईं गॾु।